सिंधी सॼी दुनिया में फैलिजी विया आहिनि। अचो सभु गॾिजी ॿुधूं, जेको ॿुधंदो सिंधी समाचार उन जी थींदी दिल बहार। एपिसोड नंबर 25। सिंधी सदाई आबाद रहो, जिते हुजो शल शाद रहो। सिंधी आहियां, सिंधी रहंदुसि, सिंधी मुंहिंजी ॿोली, कीअं विसारियां ॿोली जंहिंमें माउ ॾिनी हुई लोली। आयो लाल सभई चओ झूलेलाल। NCPSL सिंधी वर्ल्ड रेडियो में सिंधीअ में ख़ासि ख़बरूं। NCPSL सिंधी वर्ल्ड रेडियो न्यूज़ इज़ इनिशिएटिव of HRD मिनिस्ट्री यानी ह्यूमन रिसोर्सेज डेवलपमेंट, भारत सरकार, इंडिया, दिल्ली। महिरबानी करे सब्सक्राइब करे घंटी वॼायो, समाचार तव्हांजे मोबाइल ते पहुची वेंदो। झटपट यारनि खे समाचार मोकिलियो। सिंधी ॿुधो बि ऐं पढ़ो बि। सिंधी जल्दी दुनिया भर में सिखी वेंदा। सच्चा सिंधी थी वेंदा, सचो शान ऐं मान वधी वेंदो। पेश आहे अॼु जो समाचार। तव्हां ॾिसी रहिया आहियो NCPSL सिंधी वर्ल्ड रेडियो ते सिंधी समाचार। मुंबई क्रूज़ ड्रग्स में 13 ग्राम कोकीन ऐं 21 ग्राम चरस पकड़िया विया। मुंबई क्रूज़ ड्रग्स रेड में NCP जे ऑफिसर 13 ग्राम कोकीन, 5 ग्राम MD, 21 ग्राम चरस MDA जा 22 गोरियूं ऐं 1.33 लख रुपया हथ कया। रेड खां पोइ एक्टर शाहरुख खान जो पुटु आर्यन खे गिरफ़्तार कयो वियो। आर्य खान, अरबाज़ सेठ मर्चेंट ऐं मुनमुन धामेजा खे हिकु ॾींहं लाइ कस्टडी में खणी विया। व्हाट्सएप जे अनुसार आर्य खान नियमित जे अनुसार ड्रग्स जो ऑर्डर करे रहियो हो। NCB जे अनुसार आर्य खान खे मुंबईअ जे हिकु क्रूज़ ते रेव पार्टीअ में छापे मारे जे वक़्तु पकड़ियो वियो ऐं पूछता करण खां पोइ हुन खे गिरफ़्तार कयो वियो। इहो कंहिं वक़्तु शाहरुख खान उन सचाई जे बाबति कुझु ॿुधायो बि हो। I'm sure you're going to spoil your son. No, not at all. I've just told him that, he can, when he's 3 or 4 years old, he can run after girls, and he can smoke as much as he wants. He can do drugs, he can have sex, he can womanize. He can When he's 3? When he's 2, I think 2 yeah, months. because it's nicer to start early, and he should enjoy everything. he should have fun. He should do everything I've not done. NCB पूछताछ वक़्तु आर्यन बि सच ॿुधायो त हू 4 सालनि खां वठी ड्रग्स वठी रहियो हुआ। हींअर हुन जी मेडिकल टेस्ट हली रही आहे। तारक मेहता जो हिकु कलाकार नट्टू काका जे किरदार में कमु कंदड़ घनश्याम नायक परलोक पधारियो। संदसि उमिरि 77 साल हुई। हुन खे कैंसर थी हुई। संदसि इलाज मुंबई जे सूचक अस्पताल में थी रही हुई। आर्तवार ॾींहुं हुन आख़िरी साहु खयो। गुज़िरियल साल ऑपरेशन में 8 ॻड़ियूं निकितियूं हुयूं। ख़ुशि ख़बर, मार्च 2024 खां 23 कलाकनि में दिल्लीअ खां मुंबई ताईं सफ़र पूरो थींदो। कमु शुरू थी वियो आहे। वेस्टर्न रेलवे ॿुधायो ट्रैक सां गॾु सिग्नल सिस्टम खे अपग्रेड कयो वियो आहे। इन रूट जे अनुसार 160 किलोमीटर 1 कलाक जे अनुसार गाॾी हलंदी। दुनिया में कार जे लाइ फास्ट चार्जिंग शुरू थी वई। कार जी फुल चार्ज फ़क़ति 15 मिंटनि में थींदी। इन जो लॉन्च करण वारो आहे ऑटोमेशन कंपनी ABB। विस्पति ॾींहुं आउटपुट आहे 360 किलोमीटर। हीअ 3 मिंटनि खां बि घटि वक़्त में 100 किलोमीटर जे फ़ासिले ताईं बैटरी चार्ज करे सघे थो। ॻाढ़नि मिर्चनि में मिलावट। FSSAI वीडियो शुरू करे ॿुधायो आहे त ॻाढ़ा पाउडर में मिलावट ॼाण कीअं कजे। इन लाइ ॿुधायो त पाणीअ में 1 चमचो
मिर्च पाउडर मिलाए हथनि सां रगड़ियो। जेकॾहिं का किरकिरी महसूस थिए त मिर्चनि में सिरुनि जो पाउडर मिलियल आहे ऐं जेकॾहिं झाग यानी साबुण जी गजी थिए त सोप स्टोन जी पक थी आहे। समाचार पूरो थियो। नमस्ते। सिंधी सदाई आबाद रहो, जिते हुजो शलशाद रहो। सिंधी आहियां, सिंधी रहंदुसि, सिंधी मुंहिंजी ॿोली, कीअं विसारियां ॿोली जंहिंमें माउ ॾिनी हुई लोली। आयो लाल सभई चओ झूले।